नारायण थारूशाह में डेंगीअ जो वधीक हिकु केस साम्हूं आयो आहे, जंहिंखां पोइ डेंगी वायरस में मुब्तला मरीज़नि जो अंग वधी छह थी वियो आहे। वधीक तफ़सील मालूम कयूं था मेहरान टीवी जे रिपोर्टर मोहम्मद जुड़ियल मंगी खां। जी मोहम्मद जुड़ियल, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त थारूशाह ऐं भरपासे जे इलाइक़नि में डेंगीअ जा केस तमामु तेज़ीअ सां वधी रहिया आहिनि। पर अफ़सोस सां चवणो थो पए त सिहत खाते तोड़े ज़िलई इंतिज़ामिया डेंगीअ ते ज़ाब्ते आणण लाइ के बि उपाउ नथा वरिता वञनि। जॾहिं त हिन वक़्तु जेको आहे सो ॻोठ कादिर बख़्श अबड़ो में नौजवान आहे अमजद अबड़ो, जेको आहे सो डेंगी उनजी जेको आहे सो वायरस पॉज़िटिव अची वई आहे, जंहिं सबबि अंग वधी छह थी वियो आहे। पर सिहत खाते ऐं ज़िले इंतिज़ामिया को बि तहरक न वरितो आहे। जॾहिं त टाउन कमेटी चेयरमैन अली आलमानी बलोच तरफ़ां शहर तोड़े ॿहिराड़ीअ जे इलाइक़नि में डेंगी वायरस जेको आहे सो मच्छर मार स्प्रे कराया विया आहिनि, पर पोइ बि डेंगीअ ते ज़ाब्तो न अची सघियो आहे, जंहिं करे रहवासी जूं ज़िंदगियूं दाव ते लॻल आहिनि। रहवासियुनि सिंध हुकूमत ऐं सिहत खाते खां जे वज़ीर खां नोटिस वठी डेंगीअ ते ज़ाब्ते आणण जी घुर कई आहे। जी जुड़ियल अवां जी महिरबानी।